डोही केर। बाबा रामदेव आनंद थी आनंद हाँ थोड़ी पीटी चकाचक अरे अखबार पढ़ी आयो आज जे अखबार में खबर ही कोने अड़ी वाह हेॾा समाचार केर पढ़ंदो करोड़े रुपए जो नओं घोटालो अरे कुत्ता चिरिया थी पिया अरे ना कॉलोनी में ॿीहर टे चोरी सब इंस्पेक्टर खे इनाम ॾिनो वियो अड़ी मंत्रीअ जी शादीअ में खूब धूम मची वई गॾु खूह में किरी पियो भूकंप जा झटका छा रखियो आहे हिननि समाचारनि हा ही समाचार सुठो थो लॻे महंगाईअ में नौकर ख़ुशि हिकु मालिक चयो नौकर खे अड़े गॾ जा पुट तोखे हेॾो सम्झायो आहे त फुल्के ते एॾो गिहु न लॻाए देवालो कढंदे छा नौकर हथ जोड़े साहिब माफ़ कजो भुल में मुंहिंजो फुल्को तव्हां वटि अची वियो सुबुह जा 9 थी विया लॻे थो 9 थी विया आहिनि असांजे घर खां चयल पहले ई कोन्हे लॻे थो सभु सुम्हिया पिया आहिनि अञा ताईं अरे छा था आहिनि बालक अॼु जा अलाए छा था चाहिनि ॾींहुं राति बसि निंड खपे ही भारत जा भविष्य आहिनि अरे नरेश ओ महेश ओ राजू अरे उथो उथो बाबा ओ नरेश ओ महेश अरे बाप रे मस्त मस्त आंख लगी आ हाल ॿुधाए न मस्त मस्त आंख लगी रात जो अलाए छा था कनि ख़बर अरे राजू ओ पुट राजू अरे सुबुह थी आहे उथ पुट अरे उथ ओ डार्लिंग तू अच्छी हुई है देर कहीं डार्लिंग अरे डार्लिंग किथा मां बाबू आया बाबे जो डार्लिंग हो जाए रात रात सन उजू सुजू फिल्मूं तो अन्या ताई बस उहो ही डार्लिंग भाई दिमाग में घुमे अरे उठ सुबुह थी अरे बाबा ता विच में किथा अचिया विच में मां थो जा ही कोन थन हवा में बदा लुट समझ नरेश ओ नरेश अरे पुट नव दी है ना छाए हां बाबा नव दी है अरे नव दी है पुट अटे में उथारे छजो हाणे नव थिया मीटिंग वञणो मूंखे अरे मीटिंग वञणो हो त पुट तोखे ध्यानु रखणु घुरिजे हा न अरे मोबाइल छा जे लाइ ॿ वता घंटी ठाहे रखी आहे न अरे बाबा घंटी ठाहिणी हुजे त तव्हांखे छो चवां मां ध्यानु त करणो घुरिजे न इन जो मतिलबु आहे हींअर तव्हांजो ध्यानु मां कयां अरे ॾाढनि मुछंदा थी आयो अञा ध्यानु कया तव्हां आहियो ख़बर ई कोन्हे अरे बाबा ता विच में किथा अची वेंदा आहियो अरे सभिनी जे विच में मां ई त चवां थो हिन जे सपने जे विच में मां आयुसि अरे हुन जे मीटिंग जे विच में मां आयुसि हाणे तुंहिंजे विच में मां थो पुट कुझु वक़्त जो ध्यानु रखंदा कयो ध्यानु बाबा वक्त जो ध्यान जा सिर्फ असांखे ई रखणो आहे तव्हां वक्त जो ध्यानु न रखंदा साईं मुंहिंजो दुकान खुले 11:30 बजे अरे सुबुह 6:30 खां अरे बाबा गजब था कयो ध्यानु रखो अरे पुट दुकान तुंहिंजो न के आर्तवार न खुले त पोइ सॼो ॾींहुं सुम्ही पइजांइ वॾा चवंदा आहिनि सवेल सुम्हिजे सवेल उथिजे अवल धणीअ जो नालो गिनजे अरे बाबा हाणे ज़मानो मटिजी वियो आहे हाणे चवनि था देर सां सुम्हिजे देर सां उथिजे पहिरीं खोले टीवी ॾिसजे शाबाश अरे ने टीवी त बर्बाद कयो आहे न पुट हलो हाणे हलो हलो जल्दी तयार जो देर थी वई आहे हलो हलो जल्दी हलो ख़बर ई हूंदी पई सुम्हिया पिया केरु अंदर
जल्दी निकलो मीटिंग में रहो अंदर ही बंद पयो अरे यार थोड़ी देर लगा दी डिस्टर्ब ना कर अरे ये राजी जो खड़ी ये राजी मेरा चाय रोज दुखी कर दो जल्दी छोड़ रोटी क्या घुसी अंदर दार में है कृपया प्रतीक्षा करें अरे तो यही वेंदो ऑफिस में अरे यो जल्दी उठन रे फड़फड़ करनी न पने अरे कुआरे ओ कुआर जी बाबा अरे उठा रे नवाब हिनन के चाय माय दे हाँ बाबा अरे भाई सीमा जी चाय खणी अची न त मुंहिंजे लाइ ॿ टोच ऐं केक रस खणी अचां बाबे खे खाराईंदुमि न हिकिड़ो हा न बाबा मुझे लग जाए भाभी मुझे ना कोल्ड कॉफी हाँ हाँ सब तैयार है कहाँ भी तो तैयार हो जाओ ना रोज वही चाय नओं ॿुधाए न तूं पुराणो ताजी चाय कॉफी गरम ये ताजी चाय अरे बर्फ में दिया थदो दे बाबा ये ताजी अरे मुंहिंजो अरे केक रस ऐं टोच किथे आहे भुंजी सेव हा ठीकु आहे हे टोच केक रस तूं विसरी वेंदी वई अरे जेका जेका ॻाल्हि ते तूं विसरी थी वञी वेसर खाधी आई जा कंहिं महिल मूंखे विसारे छॾींदी यार अरे भैया वो फायदा तो कहाँ जो यार सही सही तो असल यार आज तो मजा ही तो चाय पियो में भुंजी वेस ताजे ले बादाम माकी खणी अचो हिकु मिनट खणी थी अचां कुआर रे बादाम मागी रे हेॾे जी बाबा अरे पुट सुबुह थिए ई कोन थो त हिननि सभिनी जूं फरमाइशूं चालू थी वञनि अरे सॼो ॾींहुं कमु करे पुट थकिजी पवंदी हूंदी बाबा केड़ी वाली था क्यों घर जे कमनि में केड़ो थकजण अरे पर तॾहिं बि पुट वो गीता आहे न गीता अरे उन खे चवंदी कर थोड़ी मदद कराई किथे आहे गीता अञा सुम्ही पई आहे जा ओ बाबा कल रात पार्टी में वही हुई ना देर सां आई सुमी भैया थकेला हूंदी सुमण ॾियोसि थोड़ी देर हा पुट हा सभिनी जो दी ख्याल करी खुश रह पुट खुश रह चऊं मां दरबार मां थी अचां थो ठीक है बाबा समझ में किथे थी अचे अरे तोखे घणा दफ़ा चयो आहे जेका शइ जिते रखणु खपे उते रखंदी कर तोखे सम्झ में कोन ईंदी आहे तोखे 50 दफ़ा चयो आहे जेका शइ जिते रखणु खपे न उते रखंदी कर ऐं तूं ॾिस का शइ किथे थी रखी का किथे मां मिलिट्री में हुजां त या खिल उॾाए छॾिया अहिड़ो स्ट्रिक्ट हूंदो अथई कोर्ट मार्शल थी वञे वरी वरी खिले वेठी ॿुधाए त ॻाल्हि ई खिलण जी आहे हिन में कहिड़ी खिलण जी ॻाल्हि आहे हेॾा अचो छो छा भाई अरे अचो त सही हा तव्हांजो चश्मो पंहिंजी जॻह ते ई पियो आहे कोने पर थोरो डिसिप्लिन गड़बड़ थी वियो अरे भाई सीमा अॼुकल्ह हिंदुस्तान में डिसिप्लिन रहियो ई किथे आहे थींदो आहे हले इन खे ई त चइबो आहे कंध ते छोरो ऐं शहर में ढिंढोरो हाणे ये भाषण न ॾे जल्दी तयारी कर भाई मूंखे ऑफिस वञिणो आहे हिकु मिनट खणी थी अचां कंध ते छोरो ढिंढोरो अरे अलाए छा थी चवे दे भाई देर दे दुकान दे भैया थोड़ा पासी रखो ना हाँ हाणे ठीकु आहे नथो अचे नजर अरे यार हाँ हाणे ठीकु आहे हाँ यो ठीक है ओह माय गॉड हीरा मिस कॉल रीना सुनीता निकिता बबीता रिया अरे किसको प्यार करो अरे कैसे प्यार करो तू भी है ये भी है वो भी है अरे किस अभी कितना माया ओह किस भैया ने सोचा केस है जैसे चक्कर में बिल्कुल फिस थी हो तो ये तो बदमाश थी ॾाढो अबे तेरी पढ़ाई मन लगाए पढ़ाईअ में ध्यानु अथसि कोन फालतू ॻाल्हियुनि में वधीक ध्यानु अथसि भैया एक गाल तो चवा हा कयोस बोला शादी कराई हा अरे मां हींअर ई तो मिटी माइट वारो आहे न ककवाणी फोन तो लॻायां भैया एतरी केड़ी जल्दी
दिया मां पढ़ाई पूरी करे बैठा वो बाणे गोली ओ तार गोली जो बाणे गोले चली थी ए पढ़ाई में सजो डी मोबाइल दा चिंबड़ो पियो जेडी मन हेलो डार्लिंग सीमा मीना अरे छोरा ओ भैया ने मोबाइल ते एक्चुअली ऐसा पढ़ाई करना है डाउट्स क्लियर करना है मोबाइल ते पढ़ाई अच्छा ओ भैया ए घर में भी न पढ़ना है कदे ना छाती नो ना ए कदे गार्डन में नहीं पढ़ो पड़ो कदे डीबी मॉल कदे ना मेलो कदे थिएटर में कदे के तो मेहनती आ पढ़ाई तो तू ॾाढी सुठी जगह ते करी हाणे वे त दुकानदारी जे बारे में थोड़ो विचार करे वठूं हां मुके सनान ते वणो मां वणो ॿियो नरेश तूं ॿुधाए यार कमकार कीअं पियो हले अरे भैया छा ॿुधायो ग्राहक ई कोने ए यार वरी कॉम्पिटिशन एडी वधी वई आहे मार्जिन सफ़ा घटि ऐं वरी साईं वेट टैक्स त साईं सेल टैक्स वरी साईं इंस्पेक्टर राज त ही त हू 50 त लफड़ाइनि यार यार दुकानदारी करणु ॾाढी ॾुखी थी वई आहे सही था चओ भैया वरी साईं पांच में अलॻि धोखा थी ॾियनि अरे हाँ यार तो उषा एजेंसी के माल तो कोन वठो नी न भैया ब्याज था तो ए यार मां अॼु खाता पे चेक कयां 35,000 रुपया त ऐं शहर जा पैसा अलॻि रोके वेठो आहे अरे भैया तेरा ॿुधायो ना मां टियों माल ॾिनो बस अरे यार मूंखां ग़लती थी वई पर हाणे कुझु करे हुन मां पैसा कट ऐं माल ॾियणु बिल्कुलु बंदि करीस ठीक है भैया हाँ चलो हाँ ठीक है ठीक अरे नरेश हिकिड़ी ॻाल्हि ओ गुमास्ती जो रिन्यूअल थियणो उहो कराए छॾी थो भैया मुझे दुकान जो थी हो तव्हांजी दुकान जो रहियल आहे अरे यार जॾहिं वेह त ॿई कराए वठी आहे अरे भैया तव्हांखे पाण वञिणो पवंदो अरे यार पिछले साल त तूं ई कराए आयो आहीं नियम हाणे मटिजी विया आहिनि हाणे नगर निगम खां हाणे श्रम कार्यालय में हली वेंदी कमु बस प्रोपराइटर पाण वेंदो पोइ मिलंदो मूंखे प्रोपराइटर पाण वेंदो यार हाणे हेॾी नंढी नंढी ॻाल्हियुनि लाइ छा शटर कराईंदासीं अरे कंहिं महिल वेट टैक्स वारनि लाइ केॾी महिल गुमास्ते लाइ कंहिं महिल लाइसेंस जे हिन लाइ अरे 50 लफड़ा वरी दुकानदारी साईं जो शटर किराए त माण्हू अलाए 50 लॻाली था करे उल्टियूं सुल्टियूं त भाऊ छुटो सेठ इन करे मुसीबत आहे पर यार इन जो रस्तो त कढणो पवंदो न यार हिकिड़ो कमु था कयो न जी प्रोपराइटरशिप ॿिन्ही दुकान जी करे छॾ राजू जे नाले सॼो ॾींहुं चिंबड़े पिया मोबाइल सां इहो सही रहंदो कुझु त करे राजू राजू जी भैया हाँ थी वियो सनान हाँ जी ॿुधाए कमु कर भैया है मुझे दुकान जी प्रोपराइटरशिप जो है ना एक पावर ऑफ अटर्नी पाई नाले करवाए छो अरे भैया इहो भार मूं वटि न विझो अरे यार भार छो यार मेहनत त असां कंदासीं न मतलब नंढा नंढा कमु करे छॾिजां ठीकु ठीकु आहे अरे भैया ओ गाड़ी जी चाबी ॾियो न अरे पंहिंजी गाड़ी ते वञ न स्कूटर ते छो स्कूटर में छा बुराई आहे अरे स्कूटर ते फ्रेंड्स बैठा मना कंदियूं आहिनि कंदा एॾी पढ़ाई कंदो आहे ऐं ग्रामर में एतिरी मिस्टेक कंदियूं आहिनि वधीक पढ़ाई कंदो आहे न इन करे ठीकु आहे भैया मां छा थो चवां हिकिड़ी बाइक वठी ॾियो न ठीकु आहे 10-15 हज़ार भैया खे वटि 10-15 मां ॾींदोमांइ हाँ हाँ वठी अच कोई दिक्कत कोन्हे वटि 15,000 मां हींअर चेक कटे थो ॾियां 15,000 हा अरे 15 मां ॾींदोमांइ 15 नरेश ॾे 3,000 ॾे न 3,000 बाइक खपे अरे साइकिल थोड़ी खपे आया पादर 15,000 मां वरिती बाइक अरे भैया वो पुराणो ज़मानो हो वो हाणे रेट वधी विया भैया मां छा थो चवां त ही पावर ऑफ अटर्नी जब मुंहिंजे नाले थी वई हाँ त मां त दुकान जो मालिक थी वेंदुसि हाँ थी वेंदे त पोइ मां जेको मन में अचे उहो करे थो सघां अरे हाणे बि करे सघंदो आहे पुटु बस भैया पोइ मां पंहिंजे लाइ हिकिड़ी बाइक वठंदुसि 5 लख तव्हांजे अकाउंट ऐं 5 लख भैया अकाउंट बाइक जो शोरूम खोलींदे हिकिड़ी वठंदुसि बस हिकिड़ी कहिड़ी बाइक वठे 10 लख हिकिड़ी बाइक चलो जोई आहे अरे भैया वो आई है ना सुजुकी जी हायाबुसा खाया भूसा अबे तूने खाया भूसा पादर आया भूसा अरे भूसो बढ़ गयो अथई दिमाग़ में 10 लख जी बाइक वठंदे तोखे जेको कमु चाहे उहो कर एक कम कजां जेका पेपर ठवेंदे न उनमें एक लाइन विझवाए छॾजांइ कि तू कोई भी कम ॿिन्हिनि ॿारनि जी मर्ज़ी जे बिना न कंदे हाँ ठीकु आहे ठीकु आहे शाबाश यो बूथ चुबो छो कयो अथई न मूं वटि बगलो आहे न गाॾी आहे न ज़मीन जाइदाद आहे न
मम्मी अरे सीमा ओ सीमा अरे भाई तू बुहाया भूसा वठण वई आई जा भाई मुके टिफिन दे आप वञणा दुकान ते हाँ हाँ आए साइड के वजो अरे मुके लगे पियो अलाए तू बि हली वई आहे भाया भूसा ओ छोरो चए थो भाया भूसा 10 लख तव्हां वञो त मां बि वञी रंधिणो साफ़ कयां ॾाढो कमु पियो आहे रधणो तोखे रधणे खां सवाइ ॿियो को कुझु ॾिसण ईंदो अथई जेॾी महिल ॾिस रधणो वञो त रधणो उथो त रधणो हे भाई दुनिया में ॾिस सही ॿाहिरि निकिर ॾिस सही हीअ दुनिया केॾी ख़ूबसूरत आहे बसि रधणो उथे कोन रधणो सुम्हे कोन रधणो हाणे हिननि खे केरु सम्झाए त मुंहिंजो हेलो हा केरु निशा हाँ निशा कीअं आहीं हाँ मां ठीकु आहियां हाँ हाँ हिकु मिनट गीता खे सॾु थी कयां गीता गीता ॿाहिरि त अच भाभी मुझे मथे में सूर है मैं आराम कैसे करा अरे गीता निशा जो फोन अथई तुंहिंजी साहेड़ीअ जो हेलो निशा ॿियो ॿुधाए कहिड़ा हाल अथई अरे मां त बिल्कुलु मज़े में आहियां ओहो एग्ज़िबिशन लॻियल आहे पोइ त पाण ज़रूरु हलंदासीं हल तूं हिकिड़ो कमु कर जल्दी सां रेडी थी करे वञी घर पहुची वञ मुंहिंजे पोइ पाण पहिरीं एग्ज़िबिशन ते ऐं पोइ शॉपिंग लाइ अच्छा अञा अधु कलाकु लॻंदो अरे चरी त कोन थी पई आहीं मुंहिंजे त घर जो सभु कमु थी वियो अञा ताईं कमु कोन कयो अथई अरे मुंहिंजो त सभु कमु थी वियो हू भाभी आहे न बसि थोरो हुनखे पटाए ऐं प्यारी आहे ॾाढी प्यारी आहे भाभी ॾाढी प्यारी आहे सभु कमु करे वठंदी आहे मूंखे त बसि तयारु थी करे हलणो आहे हल ठीकु आहे खैर कोई ॻाल्हि कोन्हे तूं जेतिरी देर में बि पहुची थी पहुच त पाण हलो ठीकु आहे ओके बाय बाय भाभी निशा जो फोन हो मां हुन सां गॾु एग्ज़िबिशन में थी वञा ऐं उन खां पोइ शॉपिंग करण में वेंदमि घर में कोई कमु त कोन्हे कमु त हुयो पर कोई ॻाल्हि न आहे तूं भले वञ केॾा सुठा आहियो न तव्हां भाभी ठीकु आहे भाभी मां वञा ओके भाभी अच्छा भाभी हिकु कमु ॿियो शाम जो मूंखे किटी पार्टी ते वञिणो आहे मुंहिंजो सूट पियो त उहो बि प्रेस कराए रखिजो प्लीज़ त तूं कढी रख मां करे जी भाभी अरे बाबा ॾाढा ख़ुशि पिया था लॻो बाबा अरे पाड़े वारे आसूदानी जो पोटो आहे न अरे खेॾाए थकाए छॾी केॾी महिल डुक पाए कोन हेॾे अरे केॾी महिल ॾिसो मूंखे आंगुर परे डुकाए पियो ऐं केॾो टुपर यारे अरे दिलि त कोन भरी को हार पर शरीर थकिजी पियो पर बाबा तव्हां त दरबार विया आहियो न दरबार हा वियो हुउसि न दरबार दरबार बंदि ई पोइ इन करे वरी मां होॾे पार्क में हलियो हुयुसि नंढा ॿार विया रांदि कनि मतिलबु न खेॾणु वेही रहियुसि मूंखे ख़बर आहे बाबा तव्हां दरबार जो बहानो करे काॾे वेंदा आहियो बाबा तव्हांखे ॿारनि सां ॾाढो प्यारु आहे हा कुंवार आहे त ॿारनि सां ॾाढो प्यारु अरे भॻवानु असांजे लाइ कॾहिं ॿुधंदो जो असांजे अङणे में नंढो ॿार जी बांबड़ा पाईंदो ॾिसंदे 10 साल थी विया मुंहिंजी शादीअ खे बि पर बात इहो ॾिसजो हिन घर में इहे ख़ुशियूं ज़रूरु ईंदियूं भॻवान जे घर देरि आहे अंधेर कोन्हे असां वटि नंढो ॿारु ज़रूरु ईंदो ज़रूरु ईंदो पुटु अरे कॾहिं त गुरू बाबा ॿुधंदो बाबा मां आहे न पंहिंजी साहेड़ी निशा सां गॾु घुमण थी वञा एग्ज़िबिशन ते ऐं बाज़ार में शॉपिंग करणु तव्हांखे कोई कमु त कोन्हे न पुटु हिन कुंवार हा पुछ न गीता कोई कमु कान्हे तूं पर वक़्त ते अची हा हा बिल्कुलु टाइम ते अचे न वञा भाभी मां बाय अरे छा थी गीता ठीक कोन ई तुंहिंजी डॉक्टर खे छो थी ॾेखारी हल मां थी वठी हलां छॾी अॼु शॉपिंग न भाभी मूंखे हींअर ठीकु पियो थो लॻे ऐं निशा बि अची वई आहे हींअर मूंखे वञणु ॾियो मां हिननि सां गॾु शाम जो डॉक्टर खे ॾेखारे ईंदमि पक वञजांइ हा हा भाभी ऐं तबियत जो ध्यानु रखजांइ ठीकु आहे बाय भाभी अरे कुंवार ॾिसे थी गीता खे रुगो लॻे पिया किटी पार्टी ऐं शॉपिंग में अरे न को पंहिंजी सिहत जी ख़्यालु करे ऐं न को वरी कॾहिं घर ॾिजी ध्यानु ॾे बाबा इहे ई त ॾींहं अथसि न घुमण जा ऐं ॿियो घर जे कम जी ॻाल्हि उहो तव्हां चिंता न कयो मां वेठी आहियां न ख़ुशि रहो पुटु ख़ुशि रहो भॻवानु वॾी उमिरि ॾी ख़ुशि रहो सुखी रहो कमीना चई छॾी
अरे यार मां बद चरियो आया ये मीना के बिना तो चवा मां एड़ो छो आया यार मां एड़ो छो आया 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 ये माने तो पूछा ना तू एड़ो छो आई मैं छो आया के घड़ी खबर है मां केड़ो आया मां तो एड़ो ही आया आया हूं चवंदा है ना तो नए मिलते हैं तो पुरानों को भूल जाते हैं मगर ये मत भूलिए जब नए दिल तोड़ जाते हैं तो पुराने ही काम आते हैं बिना खबरी कह रही निकिता निकिता का बेरी बबीता बबीता का बेरी सुनीता सुनीता का बेरी रिया रिया का बेरी प्रिया प्रिया हाँ सबनी का पहरो प्यार शीला शीला के तो फोन किया चवंदा है ना तो पहरो प्यार तक केर बना विसार अंदवा ता भूल जाओ चा ना भूल जाओ ना बेटा शीला के तो फोन किया शीला टिंग 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 शीला पहचान कौन अरे शीला तो मुझे सुनाने और ही शीला 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 आई लव यू शीला तू ही मुझे सच्चो प्यार है मां तो नीयो रात तो की सोचंदो आया शीला आई लव यू शीला छा मां तो के भूलजी पे आया अरे शीला मजाक थी नहीं मां तो के भूलजी पे आया मां तो दिन रात तो के याद तो आया सुमंदे जागने उठने गंदे बस तुझा ही गीत गाइदो आया माय नेम इज शीला शीला की जवानी शीला की जवानी शीला कंसल्टेंसी से फोन करो ओ पेमेंट ला पेमेंट ला पुट ऐसा शीला एजेंसी के माल लेण बंद करे छडियो आ अरे देखो का पेमेंट रुके लाते भैया माल लेण बंद करे छडियो हां तो मां ये चेक पे कयास ना थोड़ी घड़ी तक रहन दी पेमेंट पुरानी बताई नहीं चली थोड़ी घणी भैया शीला इन्हीं जी फर्क एड़ी थई शीला एजेंसी कैटरीना एजेंसी चवा तो गोला कयो दिन जे लाए कुछ यार गोला तदे कया से जने का शादी लायक के तो एकड़ो कम नहीं दो कहीं केड़ो कम अरे कागजात है यार प्रोप्राइटरशिप हां भैया वो कागज किथे केड़ा कागज है अरे केड़ा कागज अरे पावर ऑफ अटर्नी हां केड़ा कागज ना हां ए देखो भैया भैया साइन कर हे आ गया हे ते ठीक है अते मोर किथा आई पेन अरे ठीक है यार साइन थी ना पढ़ी वरता हां हां पढ़े चलिया समझू मुझी कल ठीक है एग्री है मात ताड़ो वो लाइन जोड़ाई थी ना हां वो जोड़ाया पढ़े तो ना जोड़ा से दिया फिर स्टैंड है रे तो बिलिन बायरन का पूछी कम कंदे ना कंदे पीछा लिखा है ना छोड़ी जो है इसमें प्रिंटिंग मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक उन्हें में वो कम कंदे जी जगह उन्हें कम ना कंदे लिखी छडियो ना भैया साइन ना करजो भैया आज थारा बैठा ना मां सुबाने पक्का थारा बैठा ना ठीक है हेडा हां जरा जरा छा थियो ई छाते पे ता साइन क्यों अरे प्रोप्राइटरशिप जा कागज राजू नाले तक करू छा जो राजू जे नाले सां दुकान राजू जे नाले घर बाबा जे नाले असां छा कंदासीं अरे गाल सागी या बाबा हुजे या राजू हुजे असां गाल त ठीक ही है ना अरे गाल सागी की है सुभाणे हुन जी शादी थींदी उनके ॿार ॼमंदा त पोइ असां जो छा थींदो हाणे धंधो तू सिखार दी बस पंहिंजो कम कर मां हींअर बि सम्झायो थी मुंहिंजी मनी वठो साइन न कयो पोइ कुझु थिएव त मूंखे न चइजो ठीक है जीअं खपेव तीअं ई वञी कयो हा ये वन राजू साइन कर दो मैं रखो दे दाल छोला डबल दाल छोला डबल ओ नरेश मुंबई नरेश राजू ओ कुआरे ओ गीता अरे जो भाई बाबा दाल छोला डबल बढ़िया है छोला डबल है मिर्चाई पकोड़ा अरे वाह वाह बिहन जा पकोड़ा अच्छा खाओ भाई लगा भाई प्लेट में बढ़िया जल्दी पाए बढ़िया अरे वाह गरमा गरम वाह बाबा तासा ने पूरो ख्याल रखो ना बाबा हां बाबा एक ॻाल्हि ॿुधायो हा। तव्हां धंधो वंधो कीअं पियो हले बस बाबा तव्हां जो आशीर्वाद है बाबा जोरदार ख़ुशि रहो। ये
ध्यान दी थो कोन तोरी पाजे धंधे में। अरे बाबा छा ॻाल्हि था कयो, सभिनी जो ध्यानु रखंदो आहियां। हाँ पंहिंजे धंधे में ध्यानु अथसि बाबा हिन जो। ये रे हाँ। हाँ पुत्र तरक्की कजाए तू नरेश जी बाबा। अरे पुत्र तू गीता के ॾेखारिया कोन ॾेखारिया डॉक्टर खे। हाँ बाबा ॾेखारे। तू छा चयो डॉक्टर। बस एक बार रिपोर्ट अचणी है ना। का अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे न नरेश। न भैया पुछी तो वठांसि मां। हाँ आप पिछेड़ पुत्र। हेलो कम में देर न कबी। हेलो हाँ डॉक्टर साहब नरेश तो ॻाल्हायां। हाँ रिपोर्ट अची वई छा छा सच में सही में। अरे बाबा बधाई हुजे। अरे भैया बधाई हुजे। क्या थियो? इस घर में एक नओ मेहमान अचण वारो आहे। केडी मां ये गो केडी मां करे यार सजो दी ट्रिप दे टाइम आरा निकरी न हाणे छाले थकते न। हाँ बाबा बस मां चाहियां थो त असांजो बिट्टू जल्दी सां वॾो थी वञे ऐं मां कारोबार सॼो हुनखे सौंपे छॾियां। एॾी जल्दी हुनखे एॾो वॾो करे छॾियो, पहिरीं थोरो वॾो थींदो, पोइ अञा वॾो थींदो, पोइ हुनखे मुंहिंजी ट्रेनिंग जी ज़रूरत पवंदी। मां हुनखे सभु सेखारे छॾींदोमांसि ऐं अगरि न सम्झंदो न त पोइ दड़का ॾींदोमांसि। हेॾे बामणे खे दड़का खे ट्रेनिंग जी ज़रूरत कोन्हे। न भैया मां तव्हांखे पायलट ठाहींदो बसि। हाँ हमेशा आसमान में उॾामंदो, हवा सां ॻाल्हियूं कंदो। वाह अरे तव्हां पहले मुंहिंजी सोचे छॾियो, मां त हुनखे डॉक्टर ठाहींदमि। ॾिसजो वॾो थी करे माण्हुनि जी सेवा कंदो। अरे तव्हां सभु पंहिंजो ई चवंदो या केरु मूंखां बि पुछंदो कि मां छा थी चाहियां। बाबा ॾिसो छोकिरो थिए या छोकिरी, मां त बसि इहो ई थी चाहियां कि असांजो ॿारु इंटेलिजेंट ऐं होशियारु हुजे ऐं सभ खां वधीक तंदुरुस्त हुजे। गुलाब जे गुलाब में खिड़ंदो रहे बस। भाई ॿियो कुल मिलाए करे असांजे घर में नओं महिमान अचणो आहे। बिल्कुलु त पोइ हिन ॻाल्हि ते थी वञे जो प्यार प्यारियों तुझा हथड़ा चुमू चुमू गिलड़ा चुमू अखड़त जो प्यार प्यारियों तुझी हिक मुस्कान ते पुटड़ा तुझी हिक मुस्कान ते पुटड़ा असा जान भी पंहिंजी वारियूं तुंहिंजा हथड़ा चुमू चुमू गिलड़ा चुमू अखड़त जो प्यार प्यारियों। जदी तू आकाश के चुमंदे दिसंदी ही दुनिया सारी सौ साल उम्र माणींदे 100 साल उम्र माणींदे कंदे पूरियूं उम्मीदूं सारियूं तुझी हिक मुस्कान ते पुटड़ा
गरम लगा था कुछ ना भाभी ॿिनि टिनि ॾींहंनि खां मां बि वेठी ॾिसांसि बुखार पए थो रहेसि ऐं खीर पीअण में बि ॾाढी दिक़त कंदो आहे छा मौसमी बुखार हूंदो लही वेंदुसि लही पर ॿुध इन में लापरवाही न कजांइ कॾहिं बि। हाँ नरेश तू डॉक्टर के छो तो देखा ले ये दिखा रहे हो डॉक्टर के। अरे भैया तो वो चाइल्ड स्पेशलिस्ट के दिखा रहे हो ना? हाँ चाइल्ड स्पेशलिस्ट के दिखा रहे हो आप बस दवाई ॾींदो आहे ॿ ॾींहं बुखार अचेसि थो लही थो वञे ॿीहर अची वञे। छा थो चए? खून जूं 2-3 जांचूं कयूं अथई। हाँ हाणे पुछांसि थो मां। हाँ हाँ कुछ भी उन्हें जो ही फोन आया। ये तो उन्हीं जो अची वियो। अरे वाह हेलो हाँ डॉक्टर साहब नरेश तो ॻाल्हायां रिपोर्ट अची वई छा? छा जल्दी अचां? अच्छा तव्हां साफ़ साफ़ ॿुधायो ॻाल्हि छा आहे? छा न अरे छा थियो? छा थियो नरेश? अरे छा थियो डॉक्टर? जांच हुई ॿुधाए न छा थियो? छा थियो ॿुधायो न कुझु चुप करे छो बीठा आहियो? तव्हांखे मुंहिंजी कसम अथव ॿुधायो जल्दी छा चयईं डॉक्टर? बुधाए नरेश सब बर्बाद थी वियासीं। छा अरे छा थियो डॉक्टर पुछो छा थियो डॉक्टर छा थियो? डॉक्टर तो चवण आहे कि असांजे बिंटू खे अहिड़ी बीमारी आहे जो ज़िंदगी भर ठीक न थी। अरे रो न पुटे रो कहिड़ी बीमारी हुई जो ठीक न थींदी? ज़रूर थींदी ज़रूर डॉक्टर कूड़ थो ॻाल्हाए डॉक्टर कूड़ थो ॻाल्हाए मूंखे विश्वास नथो थिए। हाँ भैया मेडिकल साइंस ॾाढी तरक्की करे चुकी आहे बीमारियों को न को इलाज ज़रूर हूंदो तव्हां ॾिसो भैया। हाँ नरेश बिल्कुल न घबराए असांजो बिट्टू बिल्कुल ठीक थींदो असां पैसे जी चिंता बिल्कुल कोन कंदासीं जेतिरो ख़र्च थी वञे बस असांजो बिट्टू ठीक थियणु खपे असांजो बिट्टू। अरे गुरु बाबा मेहर कर अरे बिट्टू जी जेके तकलीफ़ आहिनि पुटे खे ॾेई छॾ उनखे काई तकलीफ़ छा मां छा थी वियो बाबा? सब खुशियों थ्यों काफू सपना था चकनाचू इच्छा मां छा थी वियो हो बचड़ा छा थी वियो। सब खुशियों थ्यूं काफू सपना था चकनाचूर इच्छा मां छा थी वियो हो बचड़ा छा थी वियो। सब खुशियों थ्यूं काफू सपना था चकनाचूर इच्छा मां छा थी वियो हो बचड़ा छा थी वियो। सब खुशियों थ्यूं काफू सपना था चकनाचूर इच्छा मां छा थी वियो हो बचड़ा छा थी वियो। डॉक्टर साहब हाँ अच्छा नरेश अच्छा हाँ मां तुंहिंजे पे वेट कयां असांजे बिट्टू खे छा थियो आहे? डॉक्टर साहब तव्हांजो फोन अचण खां पोइ त असां सभु घबराइजी विया आहियूं ॾाढो। डॉक्टर साहब असांजे बिट्टू खे छा थियो डॉक्टर साहब? तव्हां शांति रखो मां तव्हांखे सभु ॿुधायां थो पियो लेकिन तव्हां फोन ते ॿुधायो कि कोई गंभीर बीमारी आहे छा थियो आहे? हाँ बिट्टू खे दरअसल हिकु गंभीर बीमारी आहे
तो ॿुधायो न, तव्हां चुप छो आहियो? कहिड़ी बीमारी आहे? बिट्टू खे थैलेसीमिया। हाँ, इहा दरअसल हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें शरीर में खून कान ठहंदो आहे ऐं ॿाहिरि खून जी ॿार खे हर रोज़ ज़रूरत पवंदी आहे। अफ़सोस मूंखे बा पर असां में इहा ई कमी आहे त असां रुगो भॻवान गॾु ॾींदा आहियूं। दरअसल ग़लती तव्हांजी आहे छो जो तव्हां पहिरीं ध्यानु कान ॾिनो। असां त हर शइ ध्यानु रखियो प्रेगनेंसी पीरियड में, खाधे खुराक जो ऐं हर उन शइ जो जेकी मां ऐं ॿार लाइ ज़रूरी हुजे। नरेश, मां खाधे खुराक जी ॻाल्हि त कान थो कयां पियो, न को प्रेगनेंसी पीरियड में ध्यानु रखण जी ॻाल्हि थो कयां। मां दरअसल पहिरीं शादी खां पहिरीं ध्यानु रखण जी ॻाल्हि थो कयां पियो। डॉक्टर साहब, असां शादी खां पहिरीं पूरो ध्यानु रखियो आहे। ये त छटियूं बेटा असां महिना जेका चङी तरह छटियूं भेटाए वरितियूं ऐं सुठे नमूने भेटिजी आहियूं। भई शइ तूं सम्झी कान थो पियो, मां छटी भेटाइण न भेटाइण जी ॻाल्हि कान थो कयां पियो। मुंहिंजो मतिलबु आहे त शादीअ खां पहिरीं कुझु ज़रूरी टेस्ट थियनि त बिट्टू खे इहा थैलेसीमिया जी नौबत ई कान अचे। बीमारी में थींदो छा आहे? दरअसल हिन बीमारीअ में खून कान ठहंदो आहे, मां तव्हांखे ॿुधाए चुकियो आहियां। ऐं तव्हांखे छा इन बीमारी जे बारे में हिंदुस्तान में 90% माण्हुनि खे ख़बर कान्हे का। डॉक्टर साहब, इन जो को त इलाज हूंदो न? हा, इन जो आहे इलाज, इन जो परमानेंट इलाज बि आहे। पर नरेश, पाण हुन जे बारे में पोइ डिस्कस कंदासीं। फ़िलहालु बिट्टू जो जल्दी खां जल्दी ट्रीटमेंट शुरू था कयूं पिया। जी, तूं हिकु कमु कर, सुभाणे तव्हां बिट्टू खे हिते वठी अचोसि, हुनजो ब्लड ट्रांसफ्यूजन शुरू था करायूं पिया। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां जीअं चयो असां तीअं ई कंदासीं। पर बिट्टू जे इलाज में कोई कमी न छॾींदासीं। वेरी गुड, आई वांट दिस। पर हिकु ॻाल्हि हाणे तव्हां ध्यानु ॾेई ॿुधो, छो जो ब्लड ट्रांसफ्यूजन जे दौरान ऐं उन खां पोइ इन्फेक्शन जा चांसिस कुझु वधी वेंदा आहिनि। इन करे हाणे पाण खे बिट्टू जी हाइजीन ऐं डाइट जो विशेष ख़्यालु रखणो पवंदो। ऐं नरेश, तूं हर 15 ॾींहं बिट्टूअ खे हिते ब्लड ट्रांसफ्यूजन लाइ वठी अचेसि। छा हर 15 ॾींहं खून जमा कंदो? आई एम सॉरी टू से नरेश, इहो पीरियड 15 ॾींहंनि खां घटिजी करे 8 ॾींहं, 4 ॾींहं, 3 ॾींहं। घणी देर थी वई आहे? बाबा स्कूल वियो आहे, अॼु कॉम्पिटिशन हुअसि न स्कूल में। अरे वाह, शाबाश पुट शाबाश। पुट सभिनी खे पेरे पई करे आशीर्वाद बाबा खे पेरे पो। खुश रह पुट, मुंहिंजी उमिरि तोखे लॻी वञे वॾी उमिरि माणी दे। अच्छा चल वॾी मम्मीअ खे पेरे पो, जल्दी सां पेरे पो। आहे होशियार। चाचू सां कोन मिलंदे? भाभी तव्हांखे ख़बर आहे त असांजे बिट्टूअ जो स्कूल जी वेबसाइट ते एक्सीलेंट ॿारनि में नालो विधो अथनि। मूंखे सभु ख़बर आहे।
अरे चाहे पढ़ाई हुजे या ड्राइंग कंपटीशन, मुंहिंजो बिट्टू तो सदाई पहिरें नंबर ते ईंदो आहे, हा न बिट्टू? अरे गीता, हिन बिट्टूअ त सॼे घर जी शील्ड ना भरे छॾियो। भाभी रंगन के ॾिसी त ही एक्साइट थी वेंदो आहे, ॾाढो प्यार अथसि रंगन सां। सच तो चई राजू, हिनखे रंगन सां त नंढे हूंदे खां ई प्यार आहे। पर केतिरी बेरंग आहे न, केतिरी बेरंग। ओ बिट्टू, हल अॼु असांजी फुटबॉल मैच आहे, तू त कॾहिं खेॾणु हलंदो ई कोन्ही, अॼु त हल। मम्मी मां बि वञा खेॾणु, सब दोस्त बि रांदि बि था खेॾनि। बिट्टू तू हीअं अञा त स्कूल मां आयो आहीं, थकिजी पियो हूंदे न, हल थोड़ी देरि आराम करे वठ, ठीकु आहे? न मूंखे बि वञिणो आहे। तू जिद न कर बेटा, हल अंदर। ॿुध बिट्टू पुट, अरे छॾे न फुटबॉल खे, मां आहियां न, हल पाण ॿई वेही करे कैरम बोर्ड रांदि कयूं अंदरि। हाणे तू त वे घर में ई, असां त वञूं था फुटबॉल खेॾणु। पापा त सदाई ईअं ई कंदा आहियो, मूंखे खेॾणु न ॾींदा आहियो। इन करे कंदो आहियां कि तू हले वेंदे न पाए, त मां अकेलो थी पवंदो न पुट, पोइ मां कीअं अकेलो वेंदुसि तुंहिंजे बिना? न हल कैरम बोर्ड जी गोटी हल। अरे बिट्टू हल, पाण भाई कैरम बोर्ड जी गोटी। राम राम राम। अरे अचो ककवाणी राम, अचो साईं चाल चाल आहे? बस बढ़िया, कीअं चढ़ंदो बराज? अरे साईं तव्हां पंहिंजे राजू खे पढ़ाईंदो कोन पढ़ाईंदो? अरे छो न पढ़ाईंदासीं? अरे साईं खे एॾा रिश्ता ॿुधाया आहिनि, तव्हां हिकु पसंदि कोन कयो आहे। अॼु त अहिड़ा रिश्ता खणी आयो अथव, तव्हां मना ई कोन करे सघंदो। दादा अॼु छा कैटरीना जो रिश्तो खणी आया? अरे कैटरीना त उन्हनि जे छोकिरियुनि जे अॻियां पाणी भरींदी पाणी, छोकिरियूं कोई हीरोइन खां घटि कोन अथव। ऐं छटियूं भेटाए आयो आहियां, जंहिंमें 30 घटि गुण मिलनि था घटि में घटि। अरे ककवाणी साहिब, गुण त पंहिंजे जॻह ते, पर इहो ॿुधायो त उन छोकिरियुनि जे घर जी कुझु जांच जी कई न वञनि न? अरे बाबा तव्हां मूं ते विश्वास कोन्हे छा? अरे मुंहिंजो कमु हूंदो त पको। अरे खातिरी रखो खातिरी, आकाया घर अथव ऐं पार्टियूं बि सभई सण बियूं, जाम मिलंदो जाम। दादा राजू खां बि त पुछो संदसि छा मर्ज़ी आहे? छा भाभी, राजू छो मना कंदो? मां हींअर ई थी सॾियांसि। राजू, ओ राजू। जी भाभी। ककवाणी अंकल तुंहिंजे लाइ केॾा सुठा सुठा रिश्ता खणी आयो अथई। ओफो बाबा, हेतिरी कहिड़ी जल्दी आहे, मूंखे पहिरीं बिज़नेस संभालण ॾियो। अरे राजू, हेॾो परे आयो ककवाणी साहिब, उमेदूं रखी। अरे ठीकु आहे, ॾिस त सही, शादी घणी पोइ कंदासीं न, जो मान त रखिणो आहे न पुट। अरे ॾिस राजू ॾाढा थी विया तुंहिंजा नखरा, हाणे सही समय अची वियो तोखे शादीअ जी जंजीर में ॿधण जो, सम्झे न? त छा? अरे भाभी तव्हां त पुठियां ई पइजी विया। अरे ॿियो न त छा, हाणे हिन घर में मूंखां नंढी बि त कोई अचणु खपे जंहिं ते मां हुकुम हलायां। अरे फोटो ॾेखार। ॾिस ॾिस कहिड़ी न होरा परियुनि जा फोटू खणी आयो अथव, पर पसंदि करणी अथई हिकिड़ी। ठीकु आहे अंकल, ठीकु आहे, मां शादीअ लाइ तयारु आहियां, पर मूंखे ही छटियुनि भेटाइण में विश्वास कोन्हे। अरे ही त आदि काल खां थींदो आयो आहे, छठी भेटण खां बिना कोई शादी थींदी आहे छा? अंकल आहियां त मां नंढो, पर हिकिड़ो अर्ज़ु कयां। हा हा पुट चई ॾे, जेको हुजे मन में चई ॾे। अंकल सच ॿुधाइजो, जेतिरनि बि माण्हुनि अॼु ताईं छटियूं भेटाए करे पोइ शादी कई, छा उहे सभु सुखी आहिनि? पाड़े में ई तव्हां हिकिड़ी छोकिरीअ जी शादी कराई, हुनजा त 29 गुण मिलिया हुआ, तॾहिं बि वापसि पेकनि में अची वेठी आहे। अरे पुट तॾहिं मां चवंदुसि छठी भेटण ॾाढी ज़रूरी आहे अॼु जे ज़माने में। बाबा तव्हां त सम्झो था न अॼु ज़रूरत। हा, अॼुकल्ह छटियूं भेटाइण खां वधीक ब्लड सैंपल मिलाइणु ज़रूरी आहे। अरे तव्हां बिल्कुलु हालत नथा ॾिसो, छा अञा बि असां ईअं भुल कयूं? अरे ही छा वाहियत करे रहियो आहे? अरे हाणे कुआरे तंग छोकिरीअ जो ब्लड जो सैंपल घुरंदासीं? अरे तव्हां हिननि कुझु सम्झाए छो कोन था? तव्हां सभु चुप छो वेठा आहियो? ककवाणी साहिब, छोकिरो चए त सच थो, पर असां जेका चोट खाधी आहे न, उहा वरी असां उहा भुल करण वारा न आहियूं ककवाणी साहिब। अरे वरी इहा कहिड़ी भुल आहे? मां त ॿुधां ककवाणी साहिब, जंहिंसां पंहिंजे पुट नरेश जी शादी खां अॻु न हुन जी छोकिरीअ जो ब्लड सैंपल मिलायो आहे, त अॼु असांजो परिवार जेको कष्ट भोगे रहियो आहे उहो यार न भोॻियो। अरे ब्लड सैंपल मिलाइण सां थींदो बि छा आहे? थींदो आहे ककवाणी साहिब, थींदो आहे। अरे वॾा वॾा डॉक्टर चवनि त अगरि छोकिरे ऐं छोकिरीअ जो ब्लड सैंपल
थैलेसेमिक माइनर हुजे त उन्हनि खे शादी करण खां अॻु डॉक्टरी सलाह वठणु ज़रूरी आहे। छो थी सघे थो हुननि जो ॿारु थैलेसेमिक पैदा थी। ऐं ख़बर अथव वॾी ॻाल्हि इहा आहे त इहा बीमारी असांजे समाज में वधीक आहे। हाँ इहा ॻाल्हि सच आहे? अंकल बिल्कुलु सच आहे। अगरि इहा ॻाल्हि सच आहे त मां तव्हांजी इहा ॻाल्हि घर घर पहुचाईंदुसि ऐं मां इहो अभियान हींअर खां ई थो शुरू कयां। वाह चंदवानी साहब हींअर कई अथव का कम जी ॻाल्हि। ठीक है वो तो मुझे कोई परेशानी कोने मैं आप शादी लाइ तैयार आया। अरे वाह तो त करायो मिठो मुंहुं। अच्छा मेडिकल कॉलेज जा ब्लड बैंक कर्मी हड़ताल ते वञनि था। खून कोन मिलंदो। प्राइवेट ब्लड बैंक वारा लूट मचाईंदा। अरे लूट त मचाईंदा ई न, लेकिन छा माण्हू मरीज खे ईअं छॾे ॾींदो? न, कंहिं बि क़ीमत ते खून ख़रीद कंदो ऐं पंहिंजे मरीज खे बचाईंदो ई। नरेश परेशान छो लॻो पियो? इहा परेशानी जी ॻाल्हि त आहे। हाणे हड़ताल जे हलते असांजो देश वञे लाइ काॾे पहुचंदो? नरेश हाणे देश जी छॾ, पंहिंजे घर बार जी परिवार जी चिंता कर। गीता पई ॿुधाए त बिठो खे खून चढ़णो। इहा मां उन्हीं जी ॻाल्हि थो कयां। हाणे ॿुधायो न ब्लड बैंक में हड़ताल आहे। हाणे असांखे खून कीअं मिली सघंदो? हाणे हिकु त नयो नेम ठही वियो आहे। शहर जे चूंडियल अस्पतालनि में इहो कमु थींदो। ख़ैर भैया मैनेज त करिणो ई पवंदो न। हा ॾिसी वठिजांइ, अगरि ज़रूरत पई त मुंहिंजो कुझु इन्फ्लुएंस आहे, मां फ़ोन करे वठंदुसि। ठीकु आहे मां हलां थो गीता, गीता जी जी आयस। ये ॿुधाए अॼु बिट्टू स्कूल तो न वेंदो न? वरी भुलिजी वियो तव्हां। अॼु त बिट्टू खे स्कूल वञणो आहे, हुनजो टेस्ट आहे न। टेस्ट? कहिड़े सब्जेक्ट जो? मैथ्स जो। हूअं ई बि तव्हांखे पंहिंजे बिज़नेस ऐं कम जे सिवा कुझु बि यादि न रहंदो अथव। अरे यादि न हुजे त खून चढ़ाइण वारी तारीख़ विसरी वञा न मां। ऐं उहे ॿुधाए मां ये ॻाल्हियूं मूंखे वधीक यादि हूंदियूं आहिनि। ख़बर आहे मूंखे। ठीकु आहे मूं मञी वरितो कि तव्हां हिकु ज़िम्मेदार पीउ आहियो, पर हाणे जल्दी सां तयारु थी वञो। बिट्टूअ जे स्कूल वञण जो टाइम थी वियो आहे। बस स्टॉप ते वञिणो अथव। मां बिट्टूअ खे खीर ॾेई अचांसि थी। अरे वाह बिट्टू, तूं त ॾाढा सुठा चमकाए वरितई पंहिंजा जूता। तूं त ॾाढो होशियारु थी वई हाणे, हा न? शाबाश। मम्मी आई लव यू मम्मी। आई लव यू टू बेटा, मुंहिंजो प्यारो बिट्टू। वञा तो काॾे? स्कूल? हल बस मां पापा खे बस स्टॉप ते मोकिलियां थी। ठीकु आहे हल वञ जल्दी वञ। बाय 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 बिट्टू, बाय बच्चो, बाय। केतिरो मासूम आहे न मुंहिंजो बच्चो। हुनखे त इहा बि ख़बर कोन्हे हुनजी किस्मत में लिखियल अथसि। माण्हू जीअण चाहींदो आहे, भॻवान हुनजे जीअण जी उदास न थी। असांजी बिट्टूअ जी रक्षा भॻवान पाणे जंहिंमें सहण जी शक्ति हूंदी आहे। तूं बिल्कुलु न घबरा, सभु ठीक थी वेंदो। मुंहिंजो बिट्टू ई थियो हाँ हाँ सभिनि जो ॿुधायो, सभु लाइन ठाहे अचो। लाइन में हिकु कर जाओ। दोनों पाण सां गॾु वठी आया आहिनि। हाँ ॿुधा दो। साइन खून खपे, वॾे साहिब खां साइन कराई हम। हाँ ठीकु आहे,
साईं मुझे छोकरे कितना पूंजी जो था मुझे सुने के आए हो मुझे छोकरे स्कूल का मुझे सिखा अरे वड़ा साहब अचन दो वड़ा साहब अचन को सब कहूं था छा भाई छाजो गोड़ा भाई सबने के हिकु करे ब्लड मिलंदो गोड़ न कयो ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो हींअर ब्लड बैंक में स्ट्राइक हुई असां सभिनी माण्हुनि खे खून जो इंतजाम सभिनी खे करे ॾींदासीं खून अहिड़ो आसानी सां न मिलंदो आहे तव्हां वटि डोनर्स आहिनि कोन असां सभिनी जो इंतजाम कयूं वेठा था गोड़ न कयो लाइन लॻाए करे अचो हिकु ॻाल्हि ॿुधी वठो अहिड़े कहिड़े बि माण्हू खे खून वठिजो हा अगरि बीमारी खपेव त ॻाल्हि अलॻि थी वेंदी आहे असां गरीब आहियूं ऐं ॿाहिरि आहियूं हिते असांखे को न सुञाणे तव्हां असांजी मदद कयो तव्हां असांजी मदद कयो ॿुधो तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधो खून का अहिड़ी शइ कोन्हे का किराणे जी दुकान ते मिलण वारी शइ हुजे का अरे ॻाल्हि ॿुधो पूरी ॿुधो पैसनि जी ॻाल्हि कोन्हे तव्हांजो को मिट माइट आहे कोई रिलेटिव आहे तव्हां हिकिड़ो डोनर वठी अचो तव्हांखे जंहिं ग्रुप जो ब्लड खपे तव्हांखे 1 यूनिट ब्लड मिलंदो पर रिप्लेसमेंट में तव्हांखे 1 यूनिट आणी पवंदी हा फॉर्म जमा जो लाइन सां हा ॿुधो हेॾे अचो तव्हां ॿुधो हिकु ॻाल्हि ॿुधो तव्हां खून जेको आहे को बि माण्हू न ॾेई सघंदो आहे जंहिंजी उमिरि 60 साल खां घटि आहे हुनजो वज़न 50 खां मथे आहे उनखे मलेरिया ऐं पीलिया जी तकलीफ़ कोन्हे ऐं हीमोग्लोबिन % 12 खां मथे अथसि ऐं स्वस्थ आहे उहो माण्हू ॾेई सघंदो आहे खून ॿुधो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿी ऐं हिते खून जो ख़रीद विकिरो न कयो वेंदो आहे ॿुधाई लाइन में हलो मां तव्हांखे 750 रुपया ॾेई सघां थो साईं कुझु त कयो साईं अरे लाइन में हलो महिरबानी करे ॿाहिरि वियो सभिनी जो इंतजाम थींदो सभिनी जो इंतजाम तव्हांजो फॉर्म माई तूं त हर महीने ईंदी आहीं पंहिंजे ॿार जे ब्लड लाइ महिरबानी करे डिसिप्लिन रखो ॿाहिरि वियो ॿाहिरि जो सभिनी स्क्रीनिंग थींदी रहंदी पहिरियां जांच हलो ॿाहिरि जांच खां पोइ हलो ॿाहिरि हलो आज केतरी भीड़ हुई अस्पताल में सॼो ॾींहुं ख़राब थी वियो ऐं बिट्टू जी तकलीफ़ जी वजह सां मां पंहिंजे बिज़नेस ते ध्यानु नथो ॾेई सघां वरी उहे बिज़नेस जी ॻाल्हियूं अरे तव्हां खां पंहिंजे बिट्टू खां वधीक बिज़नेस सां प्यार आहे छा अरे वधीक प्यार त पंहिंजे पुट सां ई आहे तॾहिं तव्हांजे खून जे इंतजाम में लॻो पियो सॼो ॾींहुं अरे डोनर जो इंतजाम कयो लेकिन उहो आयो ई कोन अलाए छो डोनर आज ही करे ईंदा छो न आहिनि अरे जीअं मां डोनर जो इंतजाम कयो पोइ वञी कमु थियो हमेशा डोनर्स ईअं परेशान कंदा आहिनि पहुची न सघंदा आहिनि हिकु ॻाल्हि त ॿुधाए तूं मूंखे अगरि मां बिज़नेस चिंता न कयां त पोइ हिन घर जी गृहस्थी कीअं हलंदी ज़रूरी आहे न गीता नरेश तूं हाणे बिज़नेस जी चिंता बिल्कुलु न कर उन लाइ मां ऐं राजू आहियूं न तूं त बसि बिट्टूअ जी चिंता कर तो बिट्टूअ जे ऑपरेशन जे बारे में छा सोचियो आहे नरेश ये ऑपरेशन त कराइणो ई पवंदो पर तव्हां इहो सोचियो अथव कि असांखे बिट्टूअ जो ऑपरेशन कराइणो किथे आहे अरे गीता तोखे एॾी जल्दी छो आहे बस डॉक्टर बलराम अचिन उहे ऑस्ट्रेलिया गयल आहिनि इन्ही बीमारी ते रिसर्च करण लाइ बस जीअं ईंदा मां उनखां थोरी सुठी सलाह वठंदुसि सभु थी वेंदो डॉक्टर बलराम जॾहिं बि अचे तव्हां हुनखे पहिरीं ई पर्चा ॾेखारे करे बिट्टूअ लाइ सलाह वठी सघिजोसि सम्झो भैया खबर अथव अस्पताल में केॾी मारामारी लगी पई हुई चारों तरफ ये लगे पियो कि खून खपे भैया अहिड़ो बि आहे ज़िंदगी जो रूप नरेश तूं चिंता न कर ज़िंदगी जो ही दौर बि निकिरी वेंदो ऐं मूंखे विश्वास आहे डॉक्टर बलराम जो अनुभव असांजे बिट्टू जे इलाज लाइ कारगर साबित थींदो ऐं असांजो बिट्टू बिल्कुलु ठीकु थी वेंदो बिल्कुलु ठीकु सच था चओ ऐं हिन भेरे असां बिल्कुलु देरि न कंदासीं डॉक्टर बलराम अचनि त उन्हनि खे पर्चा ॾेखारे करे बिट्टूअ जे लाइ कुझु न कुझु डिसीज़न वठी छॾींदासीं ठीकु आहे मां वञा सो एयरपोर्ट वठण अॼु अचण वारा आहिनि हलो हलो मानी पाए वरिती आहे हली खाओ मूंखे बि कुझु बि मिठो नथो लॻे भाभी गीता नरेश जीअण लाइ रोटी त खाइणी आहे न ऐं तूं बिल्कुलु चिंता न कर नरेश गीता तूं बिल्कुलु चिंता न कर असांजा जेतिरा पैसा लॻंदा न असां पंहिंजो तन मन धन सभु ॾेई करे
असां बिट्टू जो इलाज कराईंदासीं ऐं असांजो बिट्टू बिल्कुलु ठीकु थींदो बिल्कुलु ठीकु थींदो न असांजो बिट्टू बिल्कुलु ठीकु थींदो इहो विश्वास आहे हेलो मिस्टर नरेश हाउ आर यू अरे मां त तव्हांखे एयरपोर्ट ते वठण अचण वारो तव्हां पहिरां कीअं अची विया दरअसल थियो ईअं कि मूंखे फ्लाइट राति जी मिली वई त मां राति जी फ्लाइट सां निकिरी आयुमि बिट्टू ऐं भाभी किथे अचिन था कीअं आई तूं भैया डॉक्टर बलराम हेलो महेश हाउ आर यू फाइन सर फाइन सर वी वर रियली वेटिंग फॉर यू ऐं विशेष कर असांजो नरेश था ॾाढो चिंता सां जॾहिं खां तव्हां ऑस्ट्रेलिया विया आहियो असां हरदम तव्हांखे मिस कयो आहे जॾहिं बिट्टू जे इलाज लाइ वेंदासीं तव्हांजे सहयोग ऐं तव्हांजे इलाज जी हमेशह यादि ईंदी हुई डॉक्टर साहब बाक़ी त हिंदुस्तान वारा पंहिंजी तकलीफ़ सां ज़िंदा आहे मिस्टर महेश तकलीफ़ त हर देश में आहे हर मुल्क में हर जगह ते किथे तकलीफ़ कान्हे ग़रीबी भ्रष्टाचार सभी जगह ते पर बस डिग्री जो फ़र्क़ु आहे छा ख़्यालु आहे तुंहिंजो सही था चओ डॉक्टर साहब ऐं भारत जी ॻाल्हि त अलॻि आहे न भारत जी इन ॻाल्हि ॾिसी करे हिकिड़े यूरोपियन नास्तिक त एतिरे क़दुरु चयो त मूंखे हाणे भॻवान में विश्वास थियणु लॻो आहे भगवान में विश्वास अरे सॼी सृष्टि जेका आहे न उहा भगवान भरोसे बि थी हले ख़ाली हिंदुस्तान ई न हाँ इहो चई सघूं था त हिंदुस्तान हिकिड़ो अलॻि नमूने जो अलॻि तरीक़े जो देश आहे नमस्ते भाई नमस्ते नमस्ते भाभी अरे तव्हांखे छा ख़बर पइजी वई त मां अची वियो मूंखे ख़बर आहे तव्हांखे मिर्चाई पकोड़ा ॾाढा वणंदा अथव न असां ॾाढी बेसब्रीअ सां राह ॾिसी रहियासीं अचो भाई साहब ख़बर अथव तव्हांखे तव्हांजे अचण जो असां केॾो इंतज़ारु करे रहियासीं ऐं तव्हां आया आहियो न ॼण असांजी जान में जान अची वई आहे सच ॿुधायां भाभी जेतिरी चिंता तव्हांखे आहे न बिट्टू जी उन खां वधीक चिंता मूंखे डॉक्टर बलराम थैंक यू तव्हां बिट्टू लाइ छा सजेस्ट करणु चाहींदा हरीश मां चाहींदुसि त तूं हाणे ॿियो इशू प्लान कर छो जो BMT जेका थींदी आहे उहा रुगो सॻे भाउ भेण सां थींदी आहे अरे डॉक्टर बलराम ॿियो ॿार थी सघंदो आहे कि उहो बि हो डोंट वरी डिजण जी कोई ज़रूरत कान्हे हाणे मेडिकल साइंस एतिरी एडवांस थी चुकी आहे जो असां प्रेगनेंसी जे दौरान कुझु अहिड़ा टेस्ट कंदा आहियूं तो ख़बर पइजी वेंदी कि ॿारु जेको थींदो उहो स्वस्थ थींदो कि न थींदो ऐं वरी ॻाल्हि इहा आहे त स्टेटिस्टिक जे हिसाब सां जे ज़ाल मुड़ुस ॿई माइनर थैलेसीमिक आहिनि त ॿार जे 25% थैलेसीमिक थियण जी चांसिस आहिनि ऐं गॾोगॾु पाण इहो बि विसारियूं त ओतिरा ई चांसिस नॉर्मल थियण जा आहिनि ऐं लेट्स होप फॉर द बेस्ट डॉक्टर साहब थैंक यू तव्हांजे विश्वास लाइ पर तव्हांजो एक्सपीरियंस छा थो चए पैसनि जी असांखे काई चिंता कोन्हे असां केतिरा पैसा ख़र्च करे सघूं था पर तव्हां इहो एडवाइस कयो कि हीउ ऑपरेशन असां हिते इंडिया में करायूं या अमेरिका में मिस्टर महेश तव्हां इहो ऑपरेशन हिंदुस्तान में करायो या अमेरिका में करायो ख़र्च में को वधीक फ़र्क़ु कान्हे को 20-25 लख ख़र्च ईंदो पर मुंहिंजो चवणु इहो आहे त हाणे असां BMT में देरि न कयूं छो जो नंढी एज में BMT जो सक्सेस रेट वधीक आहे जीअं जीअं ब्लड ट्रांसफ्यूजन जी संख्या वधंदी तीअं तीअं ऑपरेशन में रिस्क वधंदी पर इन तरीक़े जे पेशेंट्स खे हमेशह हिकु स्पेशलिस्ट जे सुपरविजन में रहणु ज़रूरी हूंदो आहे छा मतिलबु हिनजी माना ऑपरेशन खां पोइ बि मुंहिंजे बिट्टू खे इहा ई घिसटजंदी ज़िंदगी जीअणी पवंदी भाई साहब कीअं न चओ भाई साहब मां पंहिंजे बिट्टूअ खे
कुझु कयो डॉक्टर ज़िंदगी गुज़ारी दो। बाबा साईं तव्हां चिंता न कयो, मां वेठो आहियां, मां हिते आयो इन करे आहियां, तव्हां बेफ़िक्र आहियो। हा असां PMT जी तयारी करे रहिया आहियूं। तव्हां हिमत रखो बाबा। बाबा रो न, मां ठीक थी वेंदमि न, जायो न बाबा। हाँ बेटे तू ठीक थी वेंदे। किस्मत था दोह दियूं आहे इहा नादानी समझी बि नथा समझूं छो बणजुता ज्ञानी आहे माता पिता जो कसूर संतान सहे थी सूर इच्छा मां छा थी वियो ओ बचड़ा छा थी वियो सब खुशियूं थियूं काफ़ू सपना थिया चकनाचूर इच्छा मां छा थी वियो ओ बचड़ा छा थी वियो सब खुशियूं थियूं काफ़ू सपना था चकनाचूर इच्छा मां छा थी वियो इच्छा मां छा थी वियो ओ बचड़ा छा। नाटक खे हिकु सवाल बि छॾियो आहे। सवाल इहो कि कसूर कंहिंजो आहे। ॾिठो वञे त असां सभु इन हक़ीक़त खां अनजान आहियूं या अनजान बणजण था चाहियूं, इहो असां बि न ॼाणूं। ॾाढनि घटि माण्हुनि खे ख़बर आहे कि थैलीसीमिया बीमारी केतिरी ख़तरनाक बीमारी थींदी आहे। ॾाढो सोचियोसीं नाटक जो अंत छा कयूं, पर सम्झ में कोन आयो, छो त हिन गंभीर बीमारीअ जो बि को अंत न आहे। अगरि असां अॼु सुजाग न थींदासीं त सुभाणे यानी असांजो भविष्य अंधकार में थींदो। ऐं जीअं त नाटक जे ज़रिए असां तव्हांखे ॿुधायो कि हीअ बीमारी जेका स्टैटिस्टिक आहे उहे राइटर साहब अशोक मनवानी साहब हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे वधीक ख़बर आहे हीअ बीमारी सिंधियुनि में ई वधीक आहे। त असां सिंधी सुजाग थियूं, जागूं ऐं हिन नाटक खां कुझु सीख वठूं। अगरि असांजे हिन नाटक सां तव्हां सभु सीख वठंदा त असां सम्झंदासीं असांजी कोशिशि कामयाबु वई ऐं असां चाहींदासीं कि तव्हां सभु हीउ मैसेज हीउ संदेश घर घर ताईं पहुचायो ऐं पंहिंजे हर उन दोस्त हर उन रिश्तेदार हर उन चाहण वारे खे ॿुधायो जंहिंजे घर में मिटी माइटीअ लाइक़ु ॿार आहिनि कि हू पहिरीं शादी कराइण खां पहिरीं ब्लड सैंपल जो टेस्ट ज़रूरु कराइनि ऐं ॾिसी वठनि कि उन्हनि जो ॿारु थैलेसेमिक माइनर आहे या न। उमेदु आहे तव्हांखे हीउ नाटक पसंदि आयो हूंदो। अखंड सिंधु संसार जा असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं कि उन्हनि असांखे हीउ मौक़ो ॾिनो। हिन नाटक में सभिनी खां नंढड़ो कलाकार जेको पहिरियों भेरो मंच ते आयो बिट्टू यानी नमन संगतानी, हिन पहिरियों भेरो मंच ते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई आहे। हिनखे सिंधी बिल्कुलु कोन ईंदी हुअसि। असां हिन जे पेरेंट्स खे चयोसीं हिनखे थोरा घणा डायलॉग्स यादि करायोसि ऐं ॿिए नाटक में हिन खां वधीक डायलॉग्स हिनखे ॾींदासीं। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं लाइ नमन लाइ। नमन जे दोस्तनि जे रूप में हुआ मोहित मनवानी ऐं दीपेश पारवानी। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं हिननि ॿिन्हिनि ॿारनि लाइ। दीपेश असांजे घणनि ई नाटक में अभिनय करे चुको आहे। ब्लड बैंक में असांजा जेके सहयोगी मौजूदु हुआ विकास दादलानी, लालचंद नाथाणी साहब। ब्लड बैंक जे सीन में ही हुई विनायका नानकानी, अशोक मनवाणी साहब जेके राइटर जे रूप में भी मौजूदु आहिनि ऐं ब्लड बैंक ते ही मौजूदु हा गोविंद जेठाणी साहब, राकेश शेवानी। हिननि कलाकारनि खे तव्हां मंच ते घणेई भेरा ॾिसी चुका आहियो। मंच ते जेके ॿिए कलाकार मौजूदु हुआ उन्हनि में हुआ डॉक्टर बलराम जे भूमिका निभाई OP आसूदानी साहब, वरिष्ठ कलाकार आहिनि।
2010 में हिननि खे अखंड सिंधु संसार जो रंगकर्मी सम्मान मिली चुको आहे। साल खां पोइ हिननि खे उहा एप्रिसिएशन उहो सम्मान अॼु हिन मंच तां मिलियो, छो त पिछले भेरे ही नाटक करणु ॿाहिरि वियल हुआ, आउट ऑफ स्टेशन हुआ। मिटी माइटी वारे जे रोल में हुआ कैलाश वासवाणी साहब, बाबा जे रोल में हुआ असांजा परम आदरणीय बल्लू चोइथाणी साहब, वॾी नुंहं जे किरदार में हुई प्रेरणा फुलवानी, वॾे पुट जे किरदार में हो अंदर वियो हली पोती सत्यास, नंढे पुट जे किरदार में हो प्रेम सावलानी, ऐं सभिनी खां नंढे पुट जे किरदार में हो राजू, यानी तव्हांखे सभिनी खे एंटरटेन करण वारो, हिन गंभीर सब्जेक्ट जे बीच में तव्हांखे खिलाइण वारो अर्पित लालवानी, ऐं वॾे पुट जे किरदार निभायो सुरेश पारवाणी साहब। ऐं मंच परे जेके असांजा साथी मौजूदु हुआ उन्हनि खे मां आमंत्रित करणु चाहींदमि मंच ते। नाटक जा गीत तव्हां ॿुधा, गीत मूंखे उमेदु आहे तव्हांखे ॾाढा पसंदि आया हूंदा ऐं बिल्कुलु हार्ट टचिंग हुआ। गीत खे लिखण वारा हुआ असांजा दादा बल्लू चोइथाणी साहब, उन्हनि ई गीत लिखिया आहिनि ऐं गीत खे म्यूज़िक ॾिनो दिलीप वासवाणी, जे सिंधीकरण कयो ज्ञान लालवानी साहब, ऐं राइटर आहिनि अशोक मनवाणी साहब। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं असांजे सभिनी कलाकारनि लाइ। असां सभिनी कलाकारनि खे तव्हां हिमथायो, विच विच में लॉफ्टर्स ॾिनव, विच विच में असां सां गॾु शायदि थोरा सा गमगीन थी वियो ऐं असां सभिनी लाइ एतिरियूं ताड़ियूं वॼायव, पर असांखे इहे जेके ताड़ियूं मिलियूं, इहा ताड़ियूं जंहिं असांखे ॾियारियूं उहा आहे असांजी डायरेक्टर। दोस्तो कमु करणु त ॾाढो आसानु थींदो आहे, पर हेॾी वॾी टीम खे तव्हां ॾिसो शायदि जॻह घटिजी रही आहे, हेॾी वॾी टीम खे गॾु खणी करे हलणु इट इज़ वेरी डिफिकल्ट। ज़ोरदार ताड़ियूं कविता इसरानी लाइ। हाणे वारो आहे अॼु जी टीम जी डायरेक्टर जो सम्मान जो, उन लाइ मां मंच ते आमंत्रित करे रहियो आहियां श्रीमती भारती आसूदाणी ऐं श्रीमती केवल रामाणी ऐं अखंड सिंधु संसार जी मालिक श्रीमती अनुराधा लालवानी। कविता इसरानी डायरेक्टर आहिनि। ताड़ियुनि सां गॾु तव्हां बि हिन में ज़रूरु शामिल थींदा। डायरेक्टर जो सम्मान थींदो आहे त उनजे पुठियां ताक़त हूंदी आहे प्रोड्यूसर जी, त प्रोड्यूसर जो बि सम्मान थियणु खपे। प्रोड्यूसर ज्ञान लालवाणी अगरि न थींदा सम्मानित त हिननि जे एफर्ट्स खे पोइ मनोबल हिननि जो कीअं वधंदो। मां चाहींदुमि ज्ञान भाऊ खे बि असां सभु गॾिजी करे सम्मानित कयूं। मुंहिंजो सम्मान त हमेशह हर पल मुंहिंजा साथी कंदा रहंदा आहिनि, हमेशह सहयोग तव्हांजो जेको आहे उहो ई मुंहिंजो सम्मान आहे ऐं उन ई प्रेरणा सां असां कमु करे रहिया आहियूं, हमेशह कंदा रहंदासीं। तव्हां सभिनी जो सहयोग मिलंदो रहंदो। धन्यवाद। तुंहिंजा हथड़ा चुमू चुमू गिलड़ा चुमू अखिड़ तुंहिंजूं प्यार प्यारियूं, तुंहिंजा हथड़ा चुमू चुमू गिलड़ा चुमू अखिड़ तुंहिंजूं प्यार प्यारियूं, तुंहिंजी हिकु मुस्कान ते पुटड़ा मुस्कान ते पुटड़ा असां जान भी पंहिंजी वारियूं, तुंहिंजा हथड़ा चुमू चुमू गिलड़ा चुमू अखिड़ तुंहिंजूं प्यार प्यारियूं। जॾहिं तूं आकाश खे चुमंदे ॾिसंदी हीअ दुनिया सारी, सौ साल
जान